ख़बर शामिल क्यों रेपड़ी मां गाज़ी खान कोराई जी रेपड़ी बरसात साइती सेमनाले खे बासरण पारां फसलुनि खे बचाइण लाइ कट हणी छॾियो आहे, जंहिं सबबु पाणी लाड़कानो खैरपुर बाईपास क्रॉस करे ॻोठ रेडर लाशारी सेमणो हाजी अली नवाज़ अलारीनो उजण समेत 50 खां वधीक ॻोठनि में काहे पियो आहे। ॻोठाणनि मीर मोहम्मद लाशारी, वॾेरो गुलशेर लाशारी, करीम ॾिनो उजण, मोहम्मद अली उजण ऐं ॿियनि लाड़काना खैरपुर बाईपास ते धरणो हणी रोड बंदि करे छॾियो आहे, जंहिंमें ॿिन्ही पासनि खां ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहिजी वियूं आहिनि ऐं ट्रैफ़िक जाम थी वई आहे। उन में ॻोठाणनि जो चवणु हो त साइदी जे सैयद बिरादरी जे बासरनि पंहिंजा फसल बचाइण लाइ सेम नाले खे कट हणी छॾियो आहे। बरसात जे पाणी सबबु रिपड़ी कोड़ा रोड ते सहारो वरितोसीं सो बि ख़तमु थी वियो आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जल्द नोटिस वठी नालो बंदि करे परेशानी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में हलचल जो दाइरो वधायो वेंदो। असांखे न खाधो खपे, न असांखे खोराक खपे, न असांखे काशे खपे। असांजा इहे पाणी जा जेके नेकर आहिनि इहे बंदि कराया वञनि।